जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनि जो स्वागत है। दोस्तों, अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं असांजे सिंधी भाउ अजय खतूरिया जे बारे में। उदयपुर जा रहण वारा आहिनि, जेका रक्तवीर आहिनि। जी हा, बिल्कुलु सही ॿुधियव तव्हां, उहे रक्तवीर आहिनि। अॼु ताईं उहे 70 खां वधीक बार रक्तदान करे चुका आहिनि, जंहिं पंहिंजो जीवन मानव सेवा समाज सेवा के समर्पित कर रखियो है। ऐं उन्हनि जो चवणु आहे कि अपने लिए जिए तो क्या जिए, जिए वो दिल जो औरों के लिए। तमाम ही सुठा विचार, तमाम ही सुठी ॻाल्हियूं, तमाम ही सुठे स्वभाव जा, हसमुख स्वभाव जा असांजा अजय भाई आहिनि। इन्हनि जो परिचय कुछ ईअं आहे कि उदयपुर जा रहण वारा आहिनि ऐं मार्बल व्यवसायी आहिनि। ऐं अॼु ताईं इहे 70 खां वधीक बार रक्तदान करे चुका आहिनि। इन रक्तदान जे करण पुठियां इन्हनि खे शासनिक ऐं प्रशासनिक ॿिन्हिनि तरफ़ां अनेकों बार सम्मानित कयो वियो आहे। चाहे उहे IPS हुजनि, चाहे उहे ADG हुजनि, चाहे कमिश्नर हुजनि, चाहे SP हुजनि, या चाहे नेता हुजनि, चाहे कैबिनेट मंत्री हुजनि। इन्हनि सभिनी ही इन्हनि खे श्रेष्ठ कार्य लाइ करे कई मरतबा सम्मानित करे चुका आहिनि। ऐं दोस्तों, अगरि हिन जे रक्तदान जी अगरि असां ॻाल्हि करूं त इन पुठियां हिकिड़ी ॾाढी ही दर्द भरी कहानी है कि 2000 जे अंदर इन्हनि जा पिता साहब के यात्रा में विया पिया। उन यात्रा जे दौरान उन्हनि जो एक्सीडेंट थियो ऐं उन एक्सीडेंट खां पोइ जेॾी महिल इन्हनि जे पिता साहब जी जेॾी महिल मृत्यु थी न, उन जो कारण हो रक्त जी कमी। इन कारण इन्हनि जे पिता साहब जी मृत्यु थी। ऐं उन खां पश्चात इन्हनि अजय भाई हिकिड़ो संकल्प खणी लाथो कि हाणे मूंखे इहा अलख जगाइणी आहे, रक्त जी कमी कॾहिं न अचणी आहे। असांजा पिता साहब त भॻवान जे चरणनि में वियाली, पर हाणे मां ॿी कंहिं ज़िंदगी खे रक्त जे कारण जूझण कान ॾींदुसि। बसि इन लक्ष्य खे खणी करे इहे मिशन ते लॻी आहे। ऐं हिकु न ॿ न अबितू सैकड़ो बार हिननि रक्तदान जा शिविर लॻाया आहिनि ऐं स्वयं ख़ुदि 70 खां वधीक बार ही रक्तदान करे चुका आहिनि। ऐं जल्द ही इहा बिल्कुलु चवंदा आहिनि न कि 100+ रक्तदान करे चुका हूंदा, हिकिड़ो खिताब हासिल करे चुका हूंदा। त ही सिंधी समाज लाइ करे ॾाढे ही गर्व जो विषय आहे। ऐं इहे सिंधी युवा लाइ करे, युवतियुनि लाइ करे ऐं सिंधी समाज लाइ करे हिकिड़े गर्व जी ॻाल्हि आहे कि असां अहिड़ी शख़्सियत जे बारे में असां तव्हांखे ॿुधायूं पिया। अजय भाई जी अगरि ॻाल्हि करूं त उहे रक्तदान जे अलावा समाज सेवा सां बि जुड़ियल आहिनि, मानव सेवा सां बि जुड़ियल आहिनि। ऐं इन्हनि पंहिंजे ज़िंदगी जो हिकिड़ो जेको लक्ष्य थींदो आहे न, उहो तमामु ई सुठो सुहिणो ऐं सॉलिड ठाहे रखियो आहे। जीअं इहे मार्बल जा व्यवसायी आहिनि त इन्हनि उन अंदरि दान जी हिकिड़ी राशि फिक्स करे रखी आहे कि मूंखे इन कमाई मां एतिरो हिसो दान में ॾियणो आहे। हाणे दान कंहिं प्रकार जा ई कंदा आहिनि, जीअं नंढे नंढे ज़रूरतमंद ॿारनि खे कॉपी, पेन, बस्ता, उन्हनि जी फीसूं भरणु, तंहिंजे अलावा ज़रूरतमंद परिवार जी नियाणियुनि खे वस्त्र इत्यादि, ऐं तंहिंजे अलावा ॻाल्हि करूं उन्हनि जा विवाह इत्यादि कराइण। मतिलबु अनगिनत कार्य आहिनि। हर ॻाल्हि में ई अग्रसर आहिनि। अगरि उदयपुर जे अंदरि ख़ाली समाज सेवी अजय भाई खतूरिया जे बारे में कंहिंखां पुछो त हू तव्हांखे तुरंत ॿुधाए लाहींदा कि ही आहिनि। मतिलबु एतिरो हिननि ख्याति हासिल करे रखी आहे पंहिंजे नेक कार्यनि सां, पंहिंजे श्रेष्ठ कार्यनि सां ऐं पंहिंजे सुठे स्वभाव सां बि। दोस्तों, असां सभिनि खे अजय खतूरिया जी जीवन सां ॾाढो कुझु सिखण जी आवश्यकता है। ऐं ईश्वर हिननि खे ईअं अॻियां वधाईंदो रहे ऐं सदैव ही रक्तदान में अग्रसर रहे। हिननि जो चवणु आहे कि जेसि ताईं मुंहिंजे जान में जान आहे, जेसि ताईं मुंहिंजी शरीर में ऊर्जा आहे, तेसि ताईं मां रक्तदान कंदो रहंदुसि। ऐं इहा ॻाल्हि सभिनी युवतियुनि खे सिखणी आहे, सम्झणी आहे कि रक्तदान हिकिड़ो ॾाढो ई ज़रूरी शइ आहे। अगरि पाण रक्तदान करूं था, उन सां कंहिं ॿिए इंसान खे त जीवन मिलंदो आहे। अभी तू पंहिंजे शरीर मां जेको रक्त ईंदो आहे न, त पोइ नयो रक्त ठहींदो आहे ऐं पंहिंजो शरीर बि स्वस्थ ऐं सुंदर रहंदो आहे। त दोस्तों, तव्हां बि अजय भाई खे ॾिसी करे सदैव रक्तदान करो ऐं मानव सेवा सां बि जुड़िजो। इन ई ॻाल्हि सां गॾु मां विराम थो ॾियां। ऐं इन्हनि जे बारे में ॿी बि कुझु जानकारी मिलंदो, उहो बि असां तव्हांखे ज़रूरु ॾेखारींदासीं। ॾिसंदा रहो सिंधी समाचार राजस्थान।
जय श्री झूलेलाल। सतनाम साखी।